अस्सलाम वालेकुम दोस्तों, चालन खुश वेठायो सब खैर अल्लाह जे फज़ल करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा, जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजनि प्यारनि सां गॾु। दोस्तों सुबुह जो टाइम आहे, ॾिठोसीं दोस्तनि खे सां हेलो हाइप थी वञे ऐं जेको सो सुबुह जो प्यारो मंज़र ॻोठ जो आहे दोस्तनि खे ॾेखारियूं। हे साईं जेको सो सुबुह जो टाइम आहे, सरीअ इमाम इब्राहिम जी सरीअ साईं जेको सो आहे अॻिते हलूं त छा थियो दोस्तों, असांजे हिन चैनल खे या असांजे हिन वीडियो खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़े बटन खे धकु लॻायो, लाइक कयो, शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी, तव्हां दोस्तनि में इहा उमेद हूंदी। दोस्तों अॻिते हलूं, ख़ुदा जो नज़ारो ऐं मंज़र ॾिसूं त ॾिसूं छा पियो थिए। साईं तालिब असांजो वसीम आयो आहे। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो सभु खैर, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? छा भला सेठ खां सामान वठणा आहे छा? हाँ हा सेठ बि वाला किथां ॿाहिरि? हा जेको सो अची त वरी पोइ ॾिसूं था दुकान अथसि बंदि, वरी सुबुह जो टाइम वारी असां हेलो हाय संगत सां गुम थी विया किराए में सेठ हाणे आयो के मिड़ई ॾींहुं वीचारो कमकार करे वञी वियो। दोस्तों सुबुह जो टाइम आहे, पेट्रोल भराईंदुसि छा? सेठ मोहम्मद इब्राहिम दुकान साईं इहा वीचारो सुबुह साण रोज़ी खोलियो वेठो आहे, माण्हू अचनि वञनि पिया। किथां ॿाहिरि में छा? कणिक भला चङी थी अथई? हाँ मतलब बचाईंदी कान? बचाईंदी कान? अल्हम्दुलिल्लाह सुबह सां फकीर में सलाम दुआ थी विया, खुश आहीं? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। कहिड़ा हाल अथई? पासे वेठो ही केॾां निकितो आहीं कावड़ जी? बस निकता तो पहिरीं चांहि बिस्कुट करे हा मकान शरीफ़ जी सबील भरियसूं खेरण सां, वाह वाह, वरी उते सलामी कयसूं, वरी दुआ बा घुरियसूं, वाह हाणे वरी चयोसूं वरी सेठ सां थोरो कचरी बचरी बि कयूं, वाह। वरी स्कूल जी थोरी ड्यूटी ॾियणी आहे, सफ़ाई करणी आहे। कल्ह ॾिठो में तूं वेठो आहीं आगी पीछे पके नए स्कूल जी आऊं ड्यूटी फुल कराईंदो आहियां। मोटर पियो ख़राबु, हुननि जो बिजली ख़राबु हुई, हुननि जी इहे सभु ठाहे ॾिनियूंसीं ने। माशाअल्लाह भलो थियो। ऐं हाणे वरी असीं पंहिंजे हिकिड़ो ॿूटो बि पोखियो अथऊं। माशाअल्लाह, हा हिन खे साईं लॻायो अथऊं। साथी पंहिंजो ख़िदमत पियो करे ॿारनि जी स्कूल जी। न पाणी रोज़ कोन थो ॾियां पाणी चौथे पंजे ॾींहं माना जी सर। हा ढव ते न हुजे अन पूरो पाणी हुजे। फ़िलहाल अञा हुनजो चल हुई असां न ठाहियो आहे। हा हा हुनजो चलो पंहिंजा कोन ठाहियो अथऊं अञा। वण छा चयो अथई? वण निम जो सर लॻाए चुका आहियूं, ॿिया बि वण लॻाइणा आहिनि। ॿ टिनि ॾींहंनि में वॾेरे बि चयो आहे त तव्हांखे वण वठो थो ॾियां। अलाह दर दरियूं हाणे ऊन्हारो पियो अचे। सर दर दरियूं जेके ॻोठा वारा भञी हड़ खणी विया हलिया, का बि शइ न छॾी अथनि हिन वक़्तु। ऐं ॿियो वरी ॻोठाणनि पियो थींदो हथ सां इहो स्कूल बंदि कराए छॾियो जहिड़ो। अलाह बचायो ख़ैर, बसि अलाह बचायो, साईं असांजो वॾो अलाह बचायो अथव। अलाह बचायो। संगत खे सलाम कर। वारे वाह हाजी ॾिसई पियो न एजाज़, सलाम कई। हा सलाम कई न हाजी एजाज़ खे। हाजी एजाज़ जो ख़ासि माइटु आहे। हा हारी माण्हू आहे, वञे पियो बनीअ ते वञी गाह ते पियो। हा अरे हेॾां अचो, तव्हांजो मुड़ुसु भला आयो, अचो तव्हांजी वीडियो ठाहियां पिया भाॼा। हा ॾे हाल वाल। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? चा कयो? हे ॿई माना तई भाउर यूसुफ जा, हीअ तो कंहिंजो आहे ज़ाहिद जो? ही साईं ॿुधाईंदो। हा ही साईं बेत ॿुधाईंदो, तव्हां ॿुधो त पहिरीं। बेत ॿुधा।
जो सदवा में पचाड़ी जो सदवा सब हलना पे मक्तल दे तारीख गाड़ी सदवा में खुशबू मां महसूस कई पे रिंग सिलाड़ी जो सद अज दिल ते आए शाम करे वजक आड़ी जो सदवा उठाई नींद बनी लगी। वेरी गुड वेरी वाह गुड। दावा वाह पढ़ावा वाह पढ़ावा वाह पढ़ावा। केर ॿुधाईंदो? तू ॿुधाई न? तू ॿुधा। शाबाश। वाड़ा पेंज दिल ते दाड़ा वेरी गुड वेरी गुड। नालो तो तव्हां ॿुधई कोन पंहिंजो। नालो तुंहिंजो छा आहे? अब्दुल वहाब। तुंहिंजो? मोहम्मद मारूफ। तुंहिंजो? अब्दुल रऊफ। मोहम्मद यूसुफ जा पुट? मोहम्मद ही सारंग सिपाही जो पुट आहे। ही मोहम्मद यूसुफ लाखे पुट आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह सुठो सुठो भलो। छवा लगी चेमे भी था वञन सर सही। हाण ही चवंदा असीं मस्जिद में सुम्हंदासूं पे मस्जिद असां जूं आहिनि ईअं पिया चवनि पिया पंहिंजे ज़बान सां। नहीं हो मुनासिब ना है। तव्हां जे मुसाफिर आयो मुसाफिर जे लाइ इंसान किन्नू आ मस्जिद में चओ असां ॿुधो आहे त बाबा मस्जिद में जे आस्ते ॻाल्हायो ऐं एतिरो ॻाल्हायो जो दर ताईं। हाणे ही एॾो हुल थो करे जो तव्हां हिन गेट ते हूंदो त तव्हां हिते ॿुधी सघो। हाजी हाजी ॻाल्हाइण तेज़ घणो हूंदो। हा हा जहिड़ो उहो तहिड़ो हीअ हिन ॿई मस्जिदुनि वारा सर आहिनि। ऐं सच छो नथा चओ? ॻाल्हि सच क़ुरान चवण। निमाज़ी पढ़ियो ई तूं जॾहिं क़ुरान पाक जहिड़ी शइ तो वटि खणी आया आहिनि बिना नियाणियुनि जे संग जहिड़ा आहिनि भाणे जान उन्हनि खे ठुकराए छॾी उहो तूं नथो सोची चई बाक़ी जे इहो हीअं ई इहा ॻाल्हि वाक़ई हली पई। पर बहरहाल हिन ते एतिराज़ पे कयईं। मूं चयो जी ही कोन थींदो आहे। ही छोकिरो पंहिंजो पढ़ाए थो महिनत पियो करे। ही वॾो होशियार माण्हू आहे। पाणीअ जे लाइ मूंखे ॿुधा पाणी कोन्हे को ॻाल्हाए इंजीनियर सां ॻाल्हाए थो एसडे सां ॻाल्हायो अथऊं लाता लिकी ॼण त को धरण ई कोन आयसि न की असीं हेॾो कमु कयो अथऊं का ख़बर ई कान्हे का। हा बसि इहो नाले नामूस वधाइण जे लाइ बसि पंहिंजो जेको सो आहे सर ॿुधा त सही न। हा ऐं ही वरी चरीअ जा पुट थींदो त हिक जी पंहिंजी ॻाल्हि मथे कयो वेठा आहिनि। मूंखे चई न न मूंखे ॼण दहरियो अथई। अड़े मूं चयो बाबा छॾ तूं तोखां वधीक पढ़ियल इल्म में अथई तूं सुवाल जवाब न न न छोकिरा नौजवान होशियार हूंदा। हुज़ूर जो कहिड़ो प्रोग्राम हुज़ूर छा चयो आहे जा हुज़ूर चयो त तई कूड़ हणो ठगियूं गणो फिराट कयो हुज़ूर जो इहो दर्स आहे। हुज़ूर त जिहाद करे ॾेखारियो आहे। हा बिल्कुलु। उन ते आहे केरु शरीयत ते आहे केरु बि न आहे। पोइ न भला इहो ॾिस न साईं मौलवी जॾहिं वेंदो आहे त नमाज़ बांग सलाद करण वारो कहिड़ो हाजी इहो ख़ुदि कोन हूंदो आहे हिन में मसइले में। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ नंढा ॿार पिया ॾींदा आहिनि बांगूं भला ठीकु आहे हिकु मुतवली आहे त उनजी ख़िदमत बि त कयो न। हाणे 4000 ख़िदमत न कयूं 4000 या 5000 कहिड़ी यार अॼुकल्ह। असां इहो ई असां चयो त पहिरीं तारीख़ खां वठी असीं डोनेशन करे हिन सॼे ॻोठ में दर दर ते वेंदासीं इन मौलवीअ जे लाइ। सही। पोइ किथां 20 मिलनि किथां 50 मिले उहा हिननि वटि ॻाल्हि कान्हे का। बाक़ी जे तइलीम न वठी तुंहिंजो बाबू ई न पढ़ियो हे तूं न पढ़ंदे तुंहिंजा ॿार न पढ़ंदा पोइ आख़िरकार इहो ईअं थियो वेठो पोइ तोखे न त कहिड़ो न चाचो चवंदी न कहिड़ो नानू चवंदी न अॼु पे तुंहिंजा वेठा आहिनि सॼो चीज तुंहिंजो सिस्टम वेठो आहे। केरु तोखे नानू करे चए थो त नानूअ जा ॾाढो हे पोइ चीज पहिरीं शुरात कर सुठी तबलीग कर। बस इहा ई ॻाल्हि आहे त थोरो दारोमदार नियतुनि ते पढ़ाईअ वारो सही पढ़ाए पियो तव्हां उस्ताद आहियो पढ़ायो पिया। बिल्कुलु। या तव्हां माण्हू खे था चओ अथई मस्जिदूं बिल्कुलु हिकिड़ीअ खां 10 मस्जिदूं असीं ठाराईंदासीं। अस्सलाम वालेकुम। पर मस्जिद दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर खुश वेठायो। अरे यार थकल टुटल आहे सो हाल आख़िर करे हींअर अचां पियो स्कूल ठाहे तोॾे मैसेज मोकिलियां थो। हा छो भेण तूं मारियल ई आहे हिननि जो। माशाअल्लाह असां कुकड़ सां मानी खारायूं ऐं चांहियूं पियारियूं मानी खारायूं अञा छा के पिया लठियूं हणनि छा असांखे। न न न त मां हा इहो ओतिरो चऊं त इहो थोरो बाबलिंग थींदी आहे न कंहिं क़िस्म जी उहा वरी माना जेके फैमिली जे हिसाब सां पोइ मूं चयो हल आख़िर कंदो चई हो हरू भरू त हिन में विचड़ो ऐं सुठो न आहे ऐं तव्हां न विचड़ो हिन शइ खे त सुठो अथव। मूं चयो चलो ठीकु आहे हल असां ख़ैरु कंदो तव्हां दिलचस्पी नथा रखो त बसि ठहियो। हा हा बिल्कुलु हा हा
सही सही आहे बसि हाणे अलाह ख़ैर कर मां अचां पियो स्कूल हाणे छोकिरनि खे स्कूल छॾण पियो अचां पोइ हे तोसां वरी मिलां थो अचे या मैसेज कईंदो सो फ़क़ीर माना हाजी न पियो मज़ो करे मूं चयो त हाणे अलाह खे ख़ुशि रखे सरे हाणे अलाह साईं सभिनी खे ख़ुशि आबाद करे हा असीं कंहिंजे बि ख़िलाफ़ कोन आहियूं असीं सभु कंहिंजे लाइ दुआ घुरंदा उस्ताद ख़ैर बाक़ी हाणे पढ़ंदो केरु पढ़ाए न पढ़ाए उहा सभु कंहिंजी मर्ज़ी आहे हा हा उहा हुन अॻिले जी मर्ज़ी आहे हाणे हिन ॻोठ में जे थोरी घणी तालीम आहे त रहे लाखा दरादर्स जे महले में आहे हा माइन वटि पाए त ॿारनि वटि पाए निकिरियूं सभु असांखे पढ़ी वञो वीचारियूं मर्दनि वटि पाए अॼुकल्ह हुन जा ऑफिसर बि थी चुका आहिनि के दुबई में पिया वेठा आहिनि त के ॾिसो था त कराचीअ में पिया वेठा आहिनि त के ईरान में पिया वेठा आहिनि सही सही हिते असां गांचनि वांगुरु कोन्हे त हाणे को गॾह ते आहे त को वरी पट ते आहे या को आहे त को घर में आहे पर आहिनि 5 एकड़ पंहिंजे वॾड़नि जा उन्हनि जी आहे असांखे महिरबानी असांखे खपे पेट लालू खेतो असांजो भरियो पोइ भले मुल्क ऊंधो हुजे खणी सऊ हुजे हक़ीक़त आहे ईअं आहे ई हालत हेॾा सारा 5 करियो वेठा आहिनि जी जी अदाब CM सिंधु हथ कयो वेठा आहिनि हिते आया आहिनि 3-4 चकर आया आहिनि पंहिंजे ॻोठ में बि आया आहिनि आमद करे आया आहिनि तव्हां छा वरितो आहे हुननि खां छा हुननि खां घुरियो अथव रहंदो 10-20 हज़ार बिस्किटनि जा पाणनि जा बि घुराए उहे बि असांजे उहे बि कंहिं यतीम खे ॾेई छॾीनि कंहिं न्याणीअ खे रनज़ाल खे ॾेई छॾीनि उहे असांजे लाइ बि फ़ाइदो आहिनि न ॻोठ जे लाइ बि बाक़ी हाणे साईं अरबाब पियो अचे वारो करे साईं अरबाब पियो अचे साईं साईं अरबाब भला रोड बुहारजी आहे गुल बुहारजी आहे गुल अची विया मिठाइयूं अची वियूं पकोड़ा बची विया सर पंहिंजे लाइ पढ़ंदा ॿार संतनि असांजा ॿार कोन्हनि के सोच ग़लति आहे हाजी जी ही सॼे ॻोठ जा ॿार असां पंहिंजा ॿार सम्झी असां चवंदा पंहिंजा हुननि जा माइट त को बि अॼु ताईं मतिलबु 1.5 महीनो थी चुको आहे हुननि जो ॿार अॼु ताईं स्कूल में त केरु कोन आयो आहे केरु कोन आयो आहे न की पुछण आया आहिनि त भाई पढ़ायो पा छा आहे चकर छा आहे न आहे असीं तव्हांजो साथ ॾींदासूं न ॾींदासूं पर असांजो ॾींहं न ॾियनि पर 1-2 महीनो हिननि जो असांखां पंहिंजो जेको फर्ज़ी कमु आहे असां पूरो कयूं भला ॾींदो हिदायत हिननि खे ही पे पाणे असां सां सेटिंग थींदा अचे उस्ताद किरां थो वञे अॼु किरां ॿाहिरि थो वञे अॼु पेपर आहिनि सुभाणे हिन जो तव्हां उस्ताद ॼाणो था वरी हिन जा पना धना जा हेठां था कंदा वठणु करणु सही 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 वठी घुरायूं सही 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 अस्सलाम वालेकुम छा हालनि ख़ुशि आहियो सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं इसरार अली लाखो स्कूल में अचना ना ऐं जेको सो साईं तइलीम जी बुनियाद विझण वारो मासूमनि ॿारनि खे पढ़ाइण वारो साईं इसरार इलाइक़ो ई साम्हूं तव्हांजी आहे ही साईं ज़माने जे हिसाब सां ॾिठे त पोइ हिते पहले जेके इंसान उन्हनि जो औलाद खे थोरो अॻिते वधाइण हिन माण्हूअ जी जाखोड़ आहे सो बिस्मिल्लाह सुबुह टाइम में वञे पियो पंहिंजी रोज़ीअ सां बाबा जे टाइम ते आज वञूं त बाबा जी तबियत सही कोन्हे साईं हां सो थोरो टाइम ॾियो न स्कूल अच्छा अल्लाह से अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां महिरबानी महिरबानी मां ईंदो सुठा बगे साईं भले साईं अचो ठीक आहे न असां ख़ुशी थींदी ठीक महिरबानी हा वञो अच्छा पियो हे शे वठी अचनि तव्हां किरां शे था वठण वञो हा गुॾा अधी गुॾी किरां थी वञे बाबा अधी गुॾी किरां थी वञे साईं नंढड़ा शे था वठनि ही नंढड़ा शे था वठनि ॾिसो अयाज़ आयो अथई हाँ अधी अयाज़ ई आई माशाअल्लाह माशा हा हा वञी शे वठो मामा खां शे वञी वठो हा तो अची वञी तो रेल में तूं माइट थी अहिड़ो हुननि जो हा केॾी केॾी महिल काठियूं कोन्हनि जा इहे बंद ॻाल्हाइण शुरू करणी रही छॾा इहे करे वञे पोइ उते ई चाचा चाचा हाणे भेट त पंहिंजे माउ सां हा ही कंहिंजो आहे गुॾो फयाज़ आयो अथई फयाज़ भाई माशाअल्लाह दोस्तो हाणे अलाह साईं ख़ैर कंदो पंहिंजे नंढड़नि खे स्कूल छॾे अचां निकिरी आया आहिनि ॿाहिरि तव्हां दोस्तनि जूं भाउरनि जूं दुआऊं जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे रहमत ऐं अलाह जे कर्म सां तव्हां जिते बि हुजो असांजूं दुआऊं हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि सुबुह जो टाइम आहे निकिरी वञूं ॿारनि खे छॾे अचां स्कूल दोस्तो अलाह साईं ख़ुशि कंदो तव्हांखे आबाद कंदो दुआनि में यादि